नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त साहिली पट्टी में पानी जी सख़्त खोट शाखनि मां वारी उॾामण लॻी आहे। आबादगार सरापा एहतजाज डेल्टा प्रेस क्लब खां मेन चौक ताईं रैली कढी वई। चौक ते धरणो हयो वियो। रोड ब्लॉक करे एहतजाज में एसटीपी अवामी तहरीक पीपी जस्कम समेत आबादगारनि वॾे अंग में शिरकत कई। पानी नाहे छो भला करबला करबला जूं सदाऊं बुलंद अॻवान ख़िताब कंदे चयो त साहिली पट्टी में हिन वक़्त सारियुनि जी पोख जी मौसम में पर अफ़सोस सां चवणो थो पवे त असां वटि मैयत खे गुसल ॾियण लाइ पाणी न आहे। चूंडियल नुमाइंदा तक मां गुमन अवाम लॉकडाउन जे करे सख़्त परेशान आहे। वेतर पाणी जी हथरादू खोट करे साहिली पट्टी जी अवाम जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे। पाणी जी हथरादू खोट खे ख़त्म न कयो वियो त कारूं झर खां कराची प्रेस क्लब ताईं लॉन्ग मार्च कढियो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।